नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी आहे। ठठे मां अल्ताफ़ नारे जी रिपोर्ट मुताबिक़ ठठे पुलिस चेकिंग बहाने शादी लाइ वेंदड़ जंहिं खे मकली बायपास रोके तलाशी जे बहाने सां हिकु औरत श्रीमती खानी ज़ाल राजू जे कननि मां सोनियूं वालियूं लाथियूं त जांजियुनि मज़ामत कई, जंहिं ते ठठे पुलिस जांजियुनि ते सख़्तु तशदुद कयो। ठठे पुलिस जी गुंडागर्दी ख़िलाफ़ जांजी एहतिजाज करे अवामी प्रेस क्लब मकली पहुता, जिते हिननि DIB इंचार्ज फैसल मेमून ऐं ठठे पुलिस ख़िलाफ़ सख़्तु एहतिजाज कयो। हुन मौक़े ते राजू चयो त फैसल मेमून ऐं पुलिस वॾी बेहयाई कई आहे, जंहिं पैसा न ॾियण ते मुंहिंजी ज़ाल जे कननि मां सोना ज़ेवर पिण लाथा आहिनि। असां DSP मुख़्तियार सोलंकी वटि बि आहियूंसीं, जेको पटे भाइनि जी कमदारी कंदे असांखे कलाकनि जा कलाक उते विहारे छॾियो। जॾहिं PP लेडीज़ विंग अॻवान नजमा शेख मुज़ाहिरनि वटि पहुची ॻाल्हियूं कयूं, इंसाफ़ ॾियारण जी यकीन ॾियारे एहतिजाज ख़तमु करायो। ॿिए पासे एहतिजाज कंदड़ चिता ॾिनो सुभाणे मज़कूरा अहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई न थी त SSP ऑफिस आॾो एहतिजाज कंदासीं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।